बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि खां पहिरियों त आउं शुक्रगुज़ार आहियां जनाब सामी मेमन साहब जो, जेको प्रेसिडेंट अवामी प्रेस क्लब जन असांजी भेण असांजी अदी जमीला मेमन खे ऐं कैबिनेट मलीर बार खे पंहिंजी अवामी प्रेस क्लब ते मदू कयो। थैंक यू सो मच अदा सामी मेमन साहब। जेतिरे ताईं सवाल आहे अदी जमीला जो, त तक़रीबन 8 खां 10 सालनि खां आउं अदी जमीला खे सुञाणा पियो। तमामु ही हिकिड़ी मेहनती वकील, सुबुह टाइम जी पाबंदी सां अचणु, पंहिंजे केसनि खे प्रोसीड करणु, पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे पाण खे मलीर में जेको आहे सो मञराइणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। अदी तमामु ज़्यादा महिनत करे हिन मुक़ाम ते पहुती आहे ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त तक़रीबन 100 खां 150 वोट मथे खणी अदी जेको आहे सो मलीर बार एसोसिएशन में एज़ अ लाइब्रेरियन चूंडिजी आई आहे। सो असां सां बॉडी में बि गॾु आहे, तमामु ज़्यादा कोऑपरेटिव बि आहे। अल्लाह साईं खां दुआ गो आहियूं त जेको आहे सो अदी खे ईअं ई तरक़ियूं ऐं कामयाबियूं जेको आहे सो अता फ़रमाए। ऐं हिकु दफ़ो ॿीहर आउं अवामी प्रेस क्लब जो थोराइतो आहियां। इंशाअल्लाह साथ रहंदो, गॾु रहंदासीं। थैंक यू सो मच।